उन्हनि खे ख़बर हूंदी 1969 अॼु अॼो का ॾींहुं यार सच इहो आहे त अल्लाह जूं करम नवाज़ियूं इन नात ऐं हमद जे सदके अल्लाह ताला मूंखे पंहिंजे अखियुनि सां ॾेखारियूं आहिनि जेके मां बयान न कंदो आहियां बाक़ी अखियुनि जे आॾो बि आहिनि ऐं अल्लाह जो फज़ल ऐं करम हले थो मां ओड़ो जो ओड़ो आहियां उन्ही अंदाज़ में आहियां जेको अल्लाह ताला मूंखे मोड़ खां ॾिनो आहे रब खां दुआ थो कयां त अल्लाह ताला शायदि आख़िरी घड़ीअ ताईं पंहिंजी ऐं पंहिंजे महबूब मोहम्मद करीम जी इहा सना मुंहिंजे ज़बान ते जारी रखंदो बहरहाल ज़माना मरहला आया वया पियो जहान हले अल्लाह ताला मुंहिंजी हिफ़ाज़त फरमाई अॼु ॾींहं ताईं मां कंहिं शइ जी रख न कई जो मां थधो पानी न पियां बोतल न पियां संबोसो न खावां वाह ॿिया छा चवां पापड़ न खावां जेकी शइ ईंदी आला चवंदो आहे खाई रब जे हुन खाईंदो आहियां वरी रब जो फज़ल कॾहिं पोइ ईअं बि थींदो आहे इंसान आहियां इंसान थकिजी पवंदो आहे ओजागा मूंखे कुराड़ो बि करे विया ओजागा मूंखे थकाए बि विया सच इहो आहे सफ़र 100 200 300 किलोमीटर पर राति जो मोटी वरी घर ज़रूरु अचां पोइ चाहे ॿ थी वञनि 3 थी वञनि ॿिए हंधि रहणु मज़ो न ॾींदो वरी घर मोटी वरी सुबुह जो अल्लाह ते तवक्कल वरी हली था पऊं रब जो फज़ल मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसां थो तॾहिं इहे ॻाल्हियूं कयां थो अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला अॻिते मुंहिंजी हिफ़ाज़त कंदो हे दोस्तनि मूंखे घणो हे लिस्ट लिखी ॾिनी आहे मां कोशिशि इहा कयां थो चवनि था न न परे पुराणो हिकिड़ो शेर ॾिनो अथव इहो बि ॿुधायो कहिड़ो महबूबे खुदा मंज़ूरे खुदा संसार बणियो आ तुंहिंजे करे महबूबे खुदा मंज़ूरे खुदा संसार बणियो आ तुंहिंजे करे हिन दुनिया जे हर गोशे में हिन दुनिया जे हर गोशे में गुलजार बणियो आ तुंहिंजे करे महबूबे खुदा मंज़ूरे खुदा संसार बणियो आ तुंहिंजे करे 77 में 62 नंबर में चयो त वरी अॼु चवां थो शायदि विच में कॾहिं मौक़ो न मिलियो आहे ते महबूबे खुदा मंज़ूरे खुदा संसार बणियो आ तुंहिंजे करे हिन दुनिया जे हर गोशे में गुलजार बणियो आ तुंहिंजे करे महबूबे खुदा मंज़ूरे खुदा संसार बणियो आ तुंहिंजे करे हिन तख़्ते दुनिया ते आया बुज़ुर्ग ऐं भलारा ॿिया बि घणा हिन तख़्ते दुनिया ते आया बुज़ुर्ग ऐं भलारा ॿिया बि घणा हिन धरतीअ जे हर पासे थिया निर्वार निज़ारा ॿिया बि घणा नेकी ऐं भलाईअ बाराह ते अखियुनि जा इशारा ॿिया बि घणा पर को बि न तुंहिंजो सानिया सिंगार बणियो आ तुंहिंजे करे महबूबे खुदा मंज़ूरे खुदा संसार बणियो आ तुंहिंजे करे हिन दुनिया जे हर गोशे में गुलजार बणियो आ तुंहिंजे करे महबूबे खुदा मंज़ूरे खुदा संसार बणियो आ तुंहिंजे करे अल्लाह जी तो ते रहमत या अल्लाह जी तो सां उल्फत या
तुझे करे हिन उम्मत ते के दीन इशाह शफ़क़तया इंसान तारन खां बिघणा पर आला तुझी अज़मत आ हर दीद बणिया तुझे करे दीदार बणियो आ तुझे करे हिन दुनिया जे हर गोशे जो गुलजार बणियो आ तुझे करे महबूब खुदा मंजूर खुदा संसार बणियो आ तुझे करे महकार मदीने वारी का हर साह करे थी सुरहो छड़े दिल पांजी चवे थी छो न विहा उन दर ते को उन धरती ते को अजड़ो अडे वस को न हले थो काडे वञा न त अजु ई वञा बज़मी लॾे हिन सिंध जो हिकिड़ो शाइरड़ो बेदार बणियो आ तुझे करे हिन सिंध जो हिकिड़ो शाइरड़ो बेदार बणियो आ तुझे करे हिन दुनिया जे हर गोशे में गुलजार बणियो आ तुझे करे मन महबूब खुदा मंजूर खुदा संसार बणियो आ तुझे करे।